الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقل جاء الحق وزهق الباطل إن الباطل كان زهوقا. وننزل من القرآن ما هو شفاء ورحمة للمؤمنين ولا يزيد الظالمين إلا خسارا. ولا يزيد الظالمين إلا خسارا. صدق الله العظيم. جزاک اللہ. سبحان اللہ. قاری افتخار احمد قادری جی آواز میں تلاوت کلام پاک ॿुधण जी सआदत माणीसीं. तलावत कलाम पाक करणु घुरिजे. तलावत कलाम पाक करण सां यानी पढ़ण सां ऐं ॿुधण सां ॿिन्ही सां सवाबु हासिलु थींदो आहे. अस्सलामु अलैकुम. आऊं आहियां तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी. प्रोग्राम तव्हांजो पंहिंजो सलाम रमज़ान. महबूब दोस्तो, अल्लाह ताला जी मर्ज़ीअ सां जेकॾहिं पाण ज़िंदगी खारियूं था, उन जी पसंदि वारी जेकॾहिं ज़िंदगी पाण कटियूं था, त यकीन ॼाणो आख़िरत वरी असांजी पसंदि जी हूंदी. अलाह पाक असांजी पसंदि जी आख़िरत करे छॾींदो. अलाह पाक उते असांजी मर्ज़ीअ सां असांजो बंदोबस्तु करे छॾींदो. हाणे अलाह पाक जी मर्ज़ी छा में आहे उहा मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हांखे असीं ॿुधाए सघूं था. या तव्हां पाण अकुले कुल आहियो, सम्झदार पिया आहियो त हिकु त ख़ल्क़ जी पाण खे ख़िदमत बि करणी आहे ऐं ॿियो अलाह ताला जेकी असांजे मथां फ़र्ज़ु कयूं आहिनि शयूं उन्हनि जो पूराओ बि करिणो आहे. उन्हनि खे बि बहितर ऐं अहसन तरीक़े सां निभाइणो आहे. पाण खे रोज़ा बि रखणा आहिनि, पाण खे नमाज़ बि पढ़णी आहे, पाण खे ज़कात बि ॾियणी आहे, पाण खे फ़ितरो बि ॾियणो आहे, सदको बि कढणो आहे, पाण खे पाड़ेसरनि जा हक़ बि ॾिसणा आहिनि, पाण खे यतीमनि ते बि नज़र करणी आहे, पाण खे ग़रीबनि जी हेल्प बि करणी आहे. इहे सभई जेकी कम अची वञनि था इन्हनि में अलाह जी ख़ुशनूदी हासिलु थी वेंदी आहे. अलाह पाक राज़ी थींदो आहे, अलाह पाक ख़ुशि थींदो आहे. ऐं जीअं पाण चवंदा आहियूं त हुकूकुल्लाह वरी हुकूकुल इबाद ॿ शयूं आहिनि जेकी पाण अक्सर डिस्कस बि कंदा आहियूं. अलाह जी जेका आहे सा ॻाल्हि कयूं था, उन जी रज़ा जी ॻाल्हि कयूं था त अलाह पाक खे हुकूकुल्लाह खां वधीक हुकूकुल इबाद में मज़ो अचे थो. जेकी बंदनि जा हक़ आहिनि, जेकी बंदनि जी जेकी ख़िदमतूं आहिनि, ख़ल्क़ जी ख़िदमत में ख़ुदा राज़ी थिए थो. हाणे ख़ल्क़ जी ख़िदमत तव्हां कहिड़े तरीक़े सां कयो था उहो हाणे तव्हां ते मुनसर आहे. तव्हां ते आहे त तव्हां कीअं अलाह जे बंदनि खे राज़ी रखो था. कॾहिं कॾहिं को साहिल असांजे दरवाज़े ते अची वेंदो आहे, या पाण हूअं बि जेकॾहिं कराची जी सूरत हाल पाण ॾिसूं था, किथे सिग्नल ते जेकॾहिं पाण बीहूं था त को फ़क़ीर साहिल हथु टंगींदो आहे, पोइ असीं मूड में हूंदा आहियूं त पोइ ॾेई छॾींदा आहियूं, मूड में न हूंदा आहियूं त पोइ असीं उन्हनि खे धड़का बि ॾेई छॾींदा आहियूं या मुंहुं ख़राबु बि करे छॾींदा आहियूं, जेका ॻाल्हि इंतिहाई ख़राबु आहे. चवंदा आहिनि त ॾिजे न त ॾुखाइजे बि न. जेकॾहिं तव्हां कंहिंखे ॾेई नथा सघो त घटि में घटि पंहिंजो रवैयो बहितर रखो. कॾहिं कॾहिं असीं उन्हनि खे ईअं चई छॾींदा आहियूं त तव्हां थुला मतार आहियो, तव्हां सिहतमंद आहियो, ॾंडा ॾुटा आहियो, कमायो छो न था, छिड़ ॿ ॾेई वठंदा आहियूं. उन मां थींदो ई आहे सभई आङुरियूं बराबरि बि न हूंदियूं आहिनि. थी सघे थो वाक़ई उन ॾींहुं पहिरियों ॾींहुं हुनजो हुजे, कंहिं मुफ़लिसीअ कंहिं मजबूरीअ मां निकितो हुजे, थी सघे थो हुनखे एॾी परेशानी हुजे जो हू हथु टंगण ते मजबूर थियो हुजे. तव्हां सिर्फ़ु इहा ॻाल्हि ज़हन में रखंदा कयो त अलाह पाक तव्हांजी चूंड कई आहे, पंहिंजे बंदे खे तव्हांजे दरवाज़े ते या तव्हांजे अॻियां हथु टंगायो अथई अची,
त इन में तव्हांजी जेका सिलेक्शन थी आहे, तव्हांजी चूंड थी आहे, तव्हां ख़ुशनसीब आहियो जो अलाह पाक तव्हां वटि पंहिंजो बंदो मोकिलियो आहे, तव्हां हिनखे ॾियो। अलाह पाक पाण हुनखे नवाज़े सघे थो, पाण ॾेई सघे थो, किथां बि कंहिं बि मदद थी सघे थी, मदद थी सघे थी, पर अलाह पाक तव्हां ताईं जेका ॻाल्हि पहुचाई आहे उनजो तव्हांखे क़दुरु करणु घुरिजे। अॼोके प्रोग्राम ॾाढो सुहिणो थींदो, अॼोको प्रोग्राम ॾाढो बहितरु थींदो। अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में सभ खां पहिरियां ॿुधायां त करशी जामेश्वरी जो असां सां ताउन हूंदो आहे। करशी जामेश्वरी ॾाढो सुठो मिठो भलो शरबत आहे। करशी जामेश्वरी जा 2 फ्लेवर मार्केट में तमामु घणा मक़बूल आहिनि। हिकिड़ो ॻाढ़ो शरबत आहे ऐं हिकिड़ो आहे इलायची वारो शरबत जेको साए कलर जो आहे। इलायची वारो शरबत बि तव्हां पियो, उनजो बि मज़ो पवंदो आहे। ऐं करशी जामेश्वरी खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हां वापराए सघो था। हिकु त पाणी में मिलाए पाण अमूमन पीअंदा आहियूं, ऐं ॿियो इहो आहे त तव्हां खीर में मिलाए सघो था, लस्सी में मिलाए सघो था, कस्टर्ड जे मथां हारे करे मतिलबु गॾाए करे तव्हां करशी जामेश्वरी जो मज़ो माणे सघो था। कुल्फ़ी जे मथां लॻाए सघो था, फालूदे जे मथां लॻाए सघो था। करशी जामेश्वरी खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां तव्हां यूटिलाइज़ करे सघो था। इन खां सवाइ करशी जामेश्वरी जंहिंजे करे आउं घणो मुतासिर थींदो आहियां, उहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त करशी जामेश्वरी ठाहिण वारा चवनि था त करशी जामेश्वरी में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल न आहे। ख़ालिस अर्क सां करशी जामेश्वरी तयारु थींदो आहे। ऐं करशी जामेश्वरी जा जेकी तयारी जा मरल आहिनि, जेकी चेकिंग जा या टेस्टिंग जा मरल आहिनि, उहे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त 265 भेरा चेक थींदी आहे फैक्ट्रीअ में। करशी जामेश्वरी चेक थींदी आहे, टेस्ट थींदी आहे, उनखां पोइ वरी मार्केट में आंदी वेंदी आहे। 276 भेरा जेका शुगर फ्री बॉटल आहे उनखे टेस्ट कयो वेंदो आहे, उनखे चेक कयो वेंदो आहे, उनखां पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे। ख़ालिस अर्क सां तयारु थियलु हूंदो आहे करशी जामेश्वरी। इन जो स्लोगन ॾाढो ज़बरदस्त आहे त करशी जामेश्वरी सभु पीते हैं। करशी जामेश्वरी हूअं बि पीअंदा आहियूं, नंढा वॾा पका पोड़ा सभु ॿार पीअंदा आहिनि, पर हीअ जेका मुंदि आहे गर्मीअ जी मुंदि आहे ऐं रोज़नि जी मुंदि बि आहे, त बहार जी मुंदि बि आहे। सो बहार जी मुंदि में उञ बि लॻंदी आहे ऐं उञ खे उझाइण जे लाइ रोज़ेदार जे लाइ त दस्तरख़्वान ते करशी जामेश्वरी हुजणु घुरिजे। इफ़्तार महिल, सहर महिल, रौनक़ रमज़ान आहे करशी जामेश्वरी। ऐं जेकॾहिं तव्हां सम्झो था तव्हांजी इबादतुनि में थोरो ख़लल पइजी वियो आहे, तव्हां ठीकु न आहियो ऐं तव्हां चाक पाण खे महसूसु नथा कयो, सुस्ती आहे, बुख़ार आहे, नज़लो आहे, खंघि आहे, त उन जे लाइ बि करशी वारनि जो ॾाढो ज़बरदस्त बंदोबस्तु आहे। करशी जोहर जोशांदो उहो बि मार्केट में मौजूदु आहे। जेकॾहिं तव्हांखे खंघि आहे, नज़लो आहे, बुख़ार आहे ऐं तव्हां सोचो था त हाणे सुस्ती वठी वई आहे, कीअं नमाज़ पढ़ंदुसि, कीअं रोज़ो रखंदुसि, त उन्हनि जो बि हल आहे। करशी जोहर जोशांदो तव्हां मार्केट मां वठो, साशे में मिलंदो तव्हांखे। ऐं करशी जोहर जोशांदो जा मुख़्तलिफ़ फ्लेवर बि आहिनि। जेको फ्लेवर तव्हांखे वणे थो, जेका टेस्ट तव्हांखे ज़ाइक़ेदार लॻे, उहा तव्हां वठो। ॿारनि जे लाइ करशी जोहर जोशांदो जो चॉकलेट फ्लेवर मार्केट में मौजूदु आहे, ॿिया फ्लेवर बि वॾनि जे लाइ मौजूदु आहिनि। करशी जोहर जोशांदो तव्हांजी सिहत खे बहितरु रखंदो, तव्हांखे चाक रखंदो, चुस्त रखंदो। ऐं करशी जेका जामेश्वरी आहे उहा वरी फुल एनर्जिक ड्रिंक आहे, एनर्जी तव्हांखे ॾींदो। इन खां सवाइ आउं न सम्झां त कोई अहिड़ो मशरूब आहे जेको तव्हांजे सिहत खे बहितरु बणाए सघे। हाणे करशी जामेश्वरी वटि ॿई हल तव्हांखे ॿुधायोसीं, माना सिहत ख़राबु हुजे करशी जोहर जोशांदो, ऐं तव्हां वधीक एनर्जी वठणु चाहियो था त करशी जामेश्वरी पीअंदा कयो। इन खां सवाइ अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन फरमायो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि। शफ़क़ कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे ऐं वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन, इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड जे मुताबिक़ तयारु कयो वियो आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल सेफ फूड ऐं सेफ ऑयल आहे, जेको असां तव्हांजे लाइ मतिलबु ठीकु आहे, बहितरु आहे। ऐं हिन कुकिंग ऑयल जूं जेके ख़ासियतूं आहिनि उहे तव्हांखे ख़सलतूं ॿुधायां। तव्हां पाणी चवंदो त यार हीअ शइ त असांखे खपंदी हुई। जेकॾहिं सौदो सर्फ अॼु जेकॾहिं तव्हांखे वठिणो आहे इफ़्तार खां पोइ कंहिं जनरल स्टोर ते वञणु चाहियो था, मेडिकल ते त दवाऊं मिलंदियूं आहिनि, पर जेकॾहिं तव्हांखे कंहिं सुपर मार्केट ते वञणु चाहियो था त पोइ उते तव्हांखे घर जे खाधे पीते जूं शयूं तव्हांखे मिलंदियूं। उन में तव्हां कुकिंग ऑयल जेकॾहिं इंतख़ाब कंदो, चूंड कंदो, त शफ़क़ कुकिंग ऑयल लिखी छॾियो या ज़हन में रखी छॾियो। शफ़क़ कुकिंग ऑयल जी ख़ासियत इहा आहे त हिन में विटामिन ए बि आहे, डी बि आहे, ई बि आहे, माना 3 विटामिन्स आहिनि, ए, डी ऐं ई। ऐं ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे, कोलेस्ट्रोल ऐं ट्रांस फैट फ्री आहे। सो हाणे जेकॾहिं पाण ईअं सोचूं त यार अलाए थुला न थी वञूं, अलाए ईअं वज़न वधी न वञे, या इहे शयूं कोलेस्ट्रोल जूं माण्हू ज़हन में रखंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि हीअ वठिजे, हीअ कुकिंग ऑयल वठिजे, सिहत लाइ ठीकु आहे न आहे। सो आउं तव्हांखे रिकमेंड कयां थो, ऐं जेकी शयूं टीवीअ ते ॾेखारींदा आहियूं उहे ऑथेंटिक बि हूंदियूं आहिनि। शफ़क़ कुकिंग ऑयल तव्हां वठो, हिन में ओमेगा 3 बि आहे ऐं ॿियूं खूबियूं बि आहिनि। शफ़क़ कुकिंग ऑयल वारनि जो ॾाढो सुठो स्लोगन बि आहे, उहो इहो आहे त आगाज़ नई सुबुह का, नई सुबुह जो आगाज़ कयो था, उहो सुबुह जो सहरी महिल थी वेंदो आहे असांजो आगाज़। तव्हां जेकॾहिं हुन में को पराठो पचायो था त पोइ शफ़क़ कुकिंग ऑयल ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑयल आहे। शफ़क़ कुकिंग ऑयल जो मैसेज इहो आहे त आगाज़ नए सुबुह का, ऐं हीअ जेको आहे सो मुख़्तलिफ़ स्टोर्स ते तव्हांखे मिली वेंदो शफ़क़ कुकिंग ऑयल। सो ॾाढी ख़ूबसूरत ऐं दिलफ़रेब पैकिंग आहे जेका हिन वक़्तु तव्हां मुंहिंजे साम्हूं ॾिसी बि रहिया आहियो, मुंहिंजे भरिसां ई पियो आहे शफ़क़ कुकिंग ऑयल। सो जेकॾहिं तव्हां गिहु न वापराईंदा आहियो ऐं ऑयल जो इंतख़ाब या चूंड करणु चाहियो था त पोइ तव्हांखे वरी बि चवां थो त शफ़क़ कुकिंग ऑयल मार्केट में मौजूदु आहे। नई सुबुह जो आगाज़ कयो, नए तरीक़े जो आगाज़ कयो, पंहिंजे रंधिणे में, पंहिंजनि खाधनि में ख़ुशबू आणणु चाहियो था, ज़ाइक़ो आणणु चाहियो था,
ऐं बणाइणु चाहियो था त पोइ शेफ कुकिंग आयल तव्हांजे लाइ ज़बरदस्त आहे। इन खां सवाइ मुख़्तलिफ़ जेकी मौज़ूअ महिमान असांजे प्रोग्राम जो हिसो थींदा आहिनि ऐं आलम दीन सां दीन जी रोशनी में ॻाल्हियूं कंदा आहियूं ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदा आहियूं। पर इन खां अवल असां पंहिंजे घरबाती जो तारुफ़ कराईंदा आहियूं ऐं उहो घरबाती करशी जामे श्री जे किचन में मौजूदु हूंदो आहे। तव्हां असांजो फेवरेट आहे वन एंड ओनली शेफ फैसल, उनखे भली ॻाल्हि चऊं था। कीअं आहियो साईं? ठीकु आहियो? ठीकु ठाक मज़े में? अलाह जो शुक्र। रोज़ो लॻो त न आहे न? न सो माशाल्लाह अॼु छा भला असांखे ठाहिणु सेखारींदो? अॼु करशी जामे श्री में असां ठाहियूं पिया फ्रूट ट्राइफल, वाह वाह, जेको कस्टर्ड केक ऐं फ्रूट सां गॾु ठहंदो करशी जामे श्री। वाह 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 वाह। इन में भला केतिरो टाइम लॻाईंदो तव्हां? त हूअं बि 5-8 माना मिंट में करे वेंदा आहियो। 5 मिंट माना टोटली 5 मिंट? बिल्कुलु। वाह वाह साईं, सदका। सो करशी जामे श्री जो बि इन में हिसो हूंदो, माना हुनजी उनखे मिलाईंदो, पाण मिलाप खीर थींदो। तव्हां बॉइल कंदो, अच्छा, 1 लीटर या 3 पा खीर बॉइल कंदो, हुनमें तव्हां खंड न विझंदो, उन जी जॻह असां करशी जामे श्री विझंदासीं। वाह वाह। लेकिन खीर में तव्हांखे कस्टर्ड विझणो आहे, कंहिं बि कलर जो कस्टर्ड तव्हां विझी सघो था। घणो करे कॉर्नफ्लोर सां करे सघो था। 5 खणी जा चमचा कॉर्नफ्लोर 1/2 कप पाणी में मिक्स करे खीर खे घाटो कंदो। जॾहिं घाटो थींदो चुल्हो बंदि कंदो। खंड जी जॻह तव्हां करशी जामे श्री ॻाढ़ो वारो जेको आहे गुलाब में, इहो तव्हां 6 खां 8 खाइण जा चमचा विझंदो त फ्लेवर जेको मिठाण आहे उहो करशी जामे श्री खां गॾु अची वेंदी। हुन जे बाद पोइ तव्हां फ्रूट केक उहो पाण लेयर ठाहे पोइ तव्हां हुनजी सेटिंग कंदो ऐं उनखे थधो करे फ्रिज में सर्व कंदो। सही सही। सुबुह हाणे तव्हांखे इजाज़त ॾियूं था, तव्हां पंहिंजो कमु शुरू कयो, असां पंहिंजो कमु शुरू कयूं। ठीकु। सो अॼु जेकी मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि उनजो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां ऐं क़ुरान हदीस जी रोशनी में मुख़्तलिफ़ मामलनि ते डिस्कस असां कंदासीं। असां सां गॾु आहे अल्लामा नूर इस्लाम फैज़ी साहिब। सर कैसे हैं? ठीक है, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। इन खां सवाइ सिहत जा मामला रोज़ेदार जे लाइ केतिरा अहम आहिनि, इन ते पाण डिस्कस कंदासीं। इन जे लाइ असां सॾायो आहे डॉक्टर बिलाल मेमन साहिब खे, उनखे भलीकार चऊं था। सर कैसे हैं? ठीक है सर, अल्हम्दुलिल्लाह। बहुत शुक्रिया जी आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां सां 3 साथी मौजूदु आहिनि, जिन जा नाम आहिनि मिठल मियो हुसैनी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। ऐं गॾोगॾु जावेद अहमद सुमरू आहे ऐं असदुल्ला भुट्टो साहिबु आहे, उन्हनि खे बि असीं भलीकार चऊं था। सो स्टार्ट वठूं था साईं मिठल साहिबु तव्हां खां। बिस्मिल्लाह कयो त पोइ वरी अञा कचहरी खे अॻिते वधायूं था। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणियूं था। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। है आहे हर अख्तियार मुझे साईं खे, मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे, है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे, आहे हर अख्तियार मुझे साईं खे, मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे, है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे। क़यामत वारो सख़्त ॾिहाड़ो मुश्किल सां उत थींदो चाढ़ो, क़यामत वारो सख़्त ॾिहाड़ो मुश्किल सां उत थींदो चाढ़ो, ॻोल्हींदा बदकार मुझे साईं खे, मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे, है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे, आहे हर अख्तियार मुझे साईं खे, मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे, है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। रहमत वारो रहबर बेशक ऐब ढकी दो ढोलण ॾई ढक, रहमत वारो रहबर बेशक ऐब ढकी दो ढोलण ॾई ढक, प्यारा हिन बदकार मुझे साईं खे, मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे, है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे।
आहे हर अख़्तियार मुझे साईं के मौला क्यों मुख्तार मुझे साईं के है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं के सुभान अल्लाह सुभान अल्लाह। हशर में हूँ दो वक्त अणागो मेणा मिठल उते नंगो असांजो हशर में हूँ दो वक्त अणागो मेणा मिठल उते नंगो असांजो पवंदो आख़िरकार मुझे साईं खे मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे आहे हर अख़्तियार मुझे साईं खे मौला क्यों मुख्तार मुझे साईं खे है मालिक क्यों मुख्तार मुझे साईं खे। सुभान जज़ाकल्ला साईं। मीणा साहब माशाल्लाह शाइरी बि तव्हां पाण कई वरी, वाह वाह सुभान अल्लाह। ऐं हिन में जेका ॻाल्हि हुई उहा ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त हुई। सो हूअं बि पाण खे आसरो इहो ई आहे त अशरबेल हूंदा समय राज राणा उन्हनि में मोहम्मद परे खां सुञाणा हूंदुसि छोटकारे जो झंडो हथनि में इंशा अल्लाह पंहिंजा ॿेड़ा पार थींदा वारा न्यारा थींदा। हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी अचूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो। सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ऐं भलीकार चवण खां पोइ असां शेफ फैसल ॾे वेंदासीं जेको करशी जामे शरीफ़ जे किचन में मौजूदु आहे। ऐं आउं सम्झां थो तव्हां जेका शइ ठाहिणी हुई तव्हांखे उहा ठाहे छॾियो। छा ठाहिणी हुई आहे त ॿुधायो। बिल्कुलु हे ॾिसो वरी हे कस्टर्ड ट्राइफल आहे। वाह वाह। ऐं जामी शीर में ठाहियो। वरी रेसिपी रिपीट करे छॾियो। भली भली रिपीट करे छॾियो। टे पैकेटनि में तव्हां सॼो फ्रूट विधो आहे तक़रीबन। हिन में फ्रूट भी है, केक भी है, कस्टर्ड भी है। अच्छा, वाह, जामी शीरी। वाह 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 वाह। फ्रूट केक कस्टर्ड ऐं जामी शीरी। हाँ, खंड जी जगह जामी शीरी यूज़ कयो। वाह 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 वाह। उन खां पोइ इहो ठही वियो। इहो ई नयो बनायो। बस वो मिक्स करे तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां हेठि मथे जीअं करे मां हिन में जीअं लुक ॾाढो भलो लुक सुठो अचे, ॾाढो सुठो कलरफुल करे। जेली विझणु चाहियो त जेली बि विझी सघो था। वाह वाह वाह। जेका शइ ॾिसण में एॾी ख़ूबसूरत आहे ख़ूबसूरत आहे त उहो खाइण में मज़ो हूंदो। बिल्कुलु थधो करे इनखे फ्रिज में बहरहाल असां इफ़्तारी ताईं इंतज़ारु कंदासीं। हा इंशाअल्लाह। ईमान जी पुख़्तगी आहे। असां माना ईअं बाक़ाइदा ॾिसंदासीं पर इफ़्तार खां पोइ खाईंदासीं। बिल्कुलु वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम ॾींदा आहियो। शेफ फैसल साहब करशी जामे शरीफ़ जे सेगमेंट में असां सहकारी हुयो शेफ फैसल साहब। सो हाणे आउं सभ खां पहिरियां त डॉक्टर बिलाल मोहम्मद साहब खां पुछा थो कयां, सर मुझे रोज़े का जो मेडिकली तरीके से फ़ायदा बताएं। फ़ायदा तो ये होता है कि हमारा मैदा जो बाकी पूरे साल में सारा दिन मसरूफ़ रहता है तो उसको थोड़ा फरागत मिलती है, थोड़ा सा उसको रेस्ट करने का मौका मिलता है। अच्छा। तो खाली रहता है पूरा दिन, यानी हम सुबह सहरी करते हैं, उसके बाद वो सहरी तकरीबन 2-3 घंटे के बाद हमारे यानी पेट में नहीं रहती, या भी है कि बहुत वो हद तक जो है वो ख़त्म हो जाता है और दोपहर तक तकरीबन लगता है कि पेट खाली है। अच्छा। अब ये पेट का खाली रहना जो है ना, ये हमारी सेहत के लिए बहुत अच्छा है। अच्छा। और इसके नतीजे में हमारी सेहत बेहतर होती है, हाजमे का निज़ाम बेहतर होता है। और लेकिन अगर इसमें थोड़ा सा ख्याल रखा जाए कि लोग जो ऐसे सुबह जब सहरी करते हैं तो उसके बाद जो है ना वो पूरा यानी कोशिश होती है कि जग भर के पानी पी लें। अच्छा। तो वो समझते हैं कि शायद पूरा दिन चल जाएगा, लेकिन ये समझते हैं कि पानी स्टोर रहेगा, लेकिन भाई इंसान हो तो ऊँट तो रही हो। बिल्कुल उसका बेहतर तरीका ये है कि इंसान रात को अफ्तारी से लेकर सहरी तक थोड़ा थोड़ा पानी पीता रहे। और वो जो है ना अगर इस तरीके से पिएगा तो वो पानी फिर उसके जिस्म में रहेगा। सुबह भले सहरी में दो गिलास पी ले वो काफ़ी होंगे। और साथ में यानी अगर वो थोड़ा बहुत जो है वो अपना ख्याल रखता है एक्सरसाइज का, तो बहुत लोग एक्सरसाइज नहीं करते, रमज़ानों में छोड़ देते हैं, जो पहले करते भी हैं तो रमज़ानों में नहीं करते। तो उसकी वजह से भी फिर वो उनकी बॉडी जो है ना लिथार्जिक हो जाती है। ऑथेंटिक मुझे बात बताएं, क्या मतलब भूख से सेहत कैसे बनती है, थोड़ा सा मुझे बताएं क्या होता है। देखिए मैदा ये तो सब कहते हैं भाई चलें ठीक है भूख पे रहेंगे सेहत अच्छी बनेगी, मेडिकल पॉइंट ऑफ व्यू से बताएं किस तरह से अच्छा। मेडिकल पॉइंट ऑफ व्यू से देखें बात यह है ना कि हम करते हैं ओवरलोडिंग। वो कहते हैं कि नाकारा जो जरासीम होते हैं वो मर जाते हैं, क्या होता है या वो भी मर जाते हैं। मैंने जब मैदा खाली रहता है ना काफ़ी देर तक, तो उसकी रिपेयरिंग का जो काम जो पूरे साल में समझे कि नहीं हो पाता, कभी मौका ही नहीं मिलता कि उसको रेस्ट करने का मौका मिले, तो वो मौका मिलता है उसको रेस्ट करने का। हमारी बॉडी अपने आप को खुद हील करती है, यानी सेल्फ हीलिंग का एक प्रोसेस होता है जो हमारे जिस्म में मुस्तकिल चलता रहता है। तो जो भी आज़ा हैं, जैसे हम रात को जब सोते हैं तो उस वक्त में हमारे जिस्म के अंदर
اندر بہت سارے انزائمز اور ہارمونز ایسے ریلیز ہوتے ہیں جو کہ ہمارے جسم کی ٹوٹ پھوٹ کو صحیح کرتے ہیں, اس کی ریپیئرنگ کا کام کرتے ہیں, لیکن وہ اس وقت ہوتا ہے اگر ہم رات میں سو رہے ہوں. تو ایسے ہی جو ہے نا, جو یعنی ہمارے جسم کو ریسٹ ملتا ہے رات میں تو ہمارے جسم کی ریپیئرنگ ہوتی ہے. تو معدے کو جب ریسٹ ملتا ہے, معدہ خالی رہتا ہے, تو اس سے جو ہے یہ فائدہ حاصل ہوتا ہے کہ اس کی ریپیئرنگ ہو جاتی ہے, اندر کا پورا نظام ہضم جو ہے ہمارا وہ ریفریش ہو جاتا ہے, کیونکہ اس کو تھوڑا ریسٹ ملتا ہے نا, یعنی وہ سارا دن ورنہ تو مصروف رہتا ہے, ہم کچھ نہ کچھ کھاتے رہتے ہیں. چلیں اس پہ مزید بات کریں گے. اساں گڈ نعت خوان آहिनि, اساं उन्हनि खे बि मौक़ो ॾियूं था. सो जावेद अहमद साहब ऐं असद साहब, हाणे तव्हां ॾे वरूं था, छा ॿुधायो साईं? बिस्मिल्लाह साईं, माइकूं तव्हां ॾियनि ॿिन्ही जूं. सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या आका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह. मुंहिंजा आका मूंखे ॾहें, मुंहिंजा आका मूंखे ॾहें, घुराई दी या मरी वेंदुसि, वरी पंहिंजे वतन वागूं, वरी पंहिंजे वतन वागूं, वराई दी या मरी वेंदुसि, वराई दी या मरी वेंदुसि. इश्क जे छाती आशिक में भलारन जे मारहा भिक में, इश्क जे छाती आशिक में भलारन जे मारहा भिक में, भलारन जे मारहा भिक में, अञा भी छा सजण सिक में, अञा भी छा सजण सिक में, सिकाईंदी या मरी वेंदुसि, सिकाईंदी या मरी वेंदुसि, वरी पंहिंजे वतन वागूं, वराई दे या मरी वेंदुसि. हितड़े दर्दन भरिया दाणा अथई पर तल चरिया सियाणा, हितड़े दर्दनी भरिया दाणा अथई पर तल चरिया सियाणा, अथई पर तल चरिया सियाणा, रोवण खां दिले मुंहिंजी राणा, रोवण खां दिले मुंहिंजी राणा, रिझाईंदे या मरी वेंदुसि, रिझाईंदे या मरी वेंदुसि, वरी पंहिंजे वतन वागूं, वराई दे या मरी वेंदुसि. ॾिसां दरबार हबीबन जी, पंहिंजे मुहबन मुजीबन जी, अल्लाह ॾिसां दरबार हबीबन जी, पंहिंजे मुहबन मुजीबन जी. मेरे मीम मिठे दा शान क्या पुछदई,
او میرا میم حبیب طبیب ایہو میم احمد ایہو میم محمد ایہو میم کریم مجیب ایک لگ 24,000 دے وچ او ساڈے میم دا شان عجیب دل گجدی ہے روز دعا تھی پوسے میم نصیب سا دربار حبیبن جی پنجے محبنے مجیبن جی پنجے محبنے مجیبن جی مگر مجھے نصیبن جی مگر مجھے نصیبن جی شمع بردی یا مرید سے شمع بردی یا مرید سے بری پنجے وطن باغوں برائی دے یا مری وید سے اجا تو وٹی حیاتی بھری سڈائی دو وطاں سگدر او جا تو وٹی حیاتی بھری سڈائی دو وطاں سگدر سڈائی دو وطاں سگدر نفل نبوی حرم اندر نفل نبوی حرم اندر پڑھائی دے یا مرید سے پڑھائی دے یا مرید سے وری پنجے وطن باغوں برائی دے یا مری وید سے اگر پنجا جے اوان کھڑو مگر کاڈے ونے مکھڑو اگر پہنجا جے اوان کھڑو مگر کاڈے ونے مکھڑو مگر کاڈے ونے مکھڑو صفا کو جھو کنو سکھڑو صفا کو جھو کنو سکھڑو سدائی دے یا مرید سے سدائی دے یا مرید سے مجھا کا مکھے دہیں برائی دے یا مرید سے برائی دے یا مرید سے وری پنجے وطن باغوں بری پہنجے وطن باغوں برائی دے یا مرید سے माशाल्लाह साईं ॾाढो सुहिणो ऐं सुहिणे अंदाज़ सां तव्हां पढ़ियो पे ॾाढो मज़ो अची वियो रूह खे राहत मिली हूअं बि मिठे मीर मदनी जी तारीफ़ हुजे या उनजे मुल्क जी तारीफ़ हुजे दिलि ठरंदी आहे हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे वरीकार चऊं था हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में पेश करण जे लाइ असां सां ताउन फरमायो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि ऐं गॾोगॾु शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि अॼु असांजे प्रोग्राम में सहकारी आहिनि असांजे प्रोग्राम में अलामा नूर फैज़ी साहिब असां गॾु आहिनि उन्हनि सां बि कचहरी कयूं मुख़्तलिफ़ मौज़ू आहिनि जेकी ज़हन में अटकियल आहिनि अच्छा अलामा साहब मुझे ये बताएं कि कुरान पाक तो वैसे पढ़ने का बहुत ही अच्छा सवाब मिल जाता है आजकल डिजिटल ज़माना आ गया है मोबाइल में भी कुरान पाक मौजूद होता है तो क्या मोबाइल का कुरान पाक पढ़ने के लिए भी बावुज़ू होना ज़रूरी है क्योंकि वैसे तो वज़ू करके फिर ही कुरान को हाथ लगाते हैं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह देखें मर्दों के लिए बग़ैर वज़ू के जी कुरान पढ़ना और गुस्ल हत्ता के गुस्ल भी फ़र्ज़ हो जाए जी। तो कुरान पाक की आयतें भी पढ़ना जायज़ है अच्छा हराम नहीं है अच्छा जी जैसे कि
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया औरतों के लिए ये जायज़ नहीं है अगर निजासत और ग़िलाज़त में हो सही तो फिर औरतों के लिए कुरान करीम का एक जो है आयत करीमा का भी पढ़ना अच्छा जायज़ नहीं है, हराम है। मर्दों के लिए अल्लाह तबारक व तआला ने जायज़ करार दिया है, सही तो बेवज़ू भी और हालत जनाबत में भी अच्छा। कुरान करीम को तो कुरान पाक के हरूफ पे उंगली भी रख सकते हैं, हाथ भी रख सकते हैं, फेर सकते हैं? नहीं, वो कुरान करीम को बिला हाइल यानी बग़ैर जो है छुए उसको कुरान पाक पढ़ सकते हैं, छूने की इजाज़त नहीं है। ला यमस्सहु इल्लल मुतहहरून। सही सही। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ने लेकिन जनाब छूना तो पड़ेगा क्योंकि मतलब अगर कुरान पाक फिजिकली इशारतन मिसाल के तौर पर कपड़े की मदद से या पेन वगैरह की मदद अच्छा सही से कुरान करीम को पढ़ना चाहें तो पढ़ने की इजाज़त है। बग़ैर जो है पर्दे हाइल के कुरान पाक को छूना हराम है। अच्छा अच्छा। ला यमस्सुहु इल्लल मुतहहरून, कुरान करीम को मत छुओ मगर पाकीज़गी की हालत। अच्छा मुझे ये भी बताएं, बहुत सारे लोग सहरी किए बग़ैर रोज़ा रख लेते हैं, उसकी क्या अहमियत है? क्या उसका ज़्यादा सवाब होता है? बाज़ लोग कहते हैं कि भाई बग़ैर खाए पिए रोज़ा रखा है इसका कोई सवाब ज़्यादा ही होगा, तो थोड़ा सा वजाहत फरमा दें। नहीं, ऐसा नहीं है कि पहले जो अहले किताब जिसको यहूदी आम तौर पर कहते हैं वो भी रोज़ा रखते थे बग़ैर सहरी के। अच्छा। और हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की उम्मत यानी हम बग़ैर सहरी के रोज़ा रख भी लें तो रोज़ा हो जाएगा। अच्छा। तो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया सहरी जो है मेरी उम्मत और अहले किताब के दरमियान सहरी का फ़र्क है। अच्छा। वो भी रोज़ा रखते थे बग़ैर सहरी के। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने ख़ास तरग़ीब दी है सहरी का अहतमाम किया करो। अच्छा। क्योंकि सहरी में बरकत भी है और सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमाया सहरी मेरी सुन्नत है। सही। और इस सुन्नत को तरोताज़ा रखो, इस सहरी में बरकत है। जैसे आम तौर पर खाना जिस तरीके से मशरूब है, दही है, दीगर जो खाने के अशिया हमारे सामने मौजूद होते हैं वो आम खाने नहीं होते। सही सही। उसकी जो निस्बत है वो सहरी की तरफ है। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाई इस सहरी की निस्बत मेरी तरफ है। अच्छा। इसमें अल्लाह तबारक व तआला ने बरकतें रखी है। सही। तो इस से जो है बरकतें हासिल करो। सही। तो बरकतें हासिल करोगे तो अल्लाह तबारक व तआला सहरी के ज़रिए से अल्लाह ताला बरकतों का जो है डॉक्टर साहब बरकतों की बात हुई तो नींद में भी बरकत आ जाती है, सोए रहते हैं लोग रमज़ान में अक्सर रोज़ा रख के। ज़्यादा नींद तो सेहत के लिए अच्छी नहीं है, तो क्या कहेंगे आप? अफ्तार के टाइम उठते हैं, हाँ तकरीबन यही होता है। और नमाज़ें भी उसमें बाज़ औक़ात जाती हैं। जी जी जी। हालांकि रोज़े में तो असल जो मकसद है वो इबादतें की जाएं। सही बात है। अल्लाह ताला ने मकसद ये बताया कि तकवा हासिल करना है। सही। तो वो अगर नमाज़ें नहीं होंगी तो तकवा कहाँ से आएगा? और फिर इबादत के लिए मतलब उसमें कुरान की तिलावत है या जितने भी काम करने हैं, तो हमारा असल में होता ये है कि लोग सहरी करते हैं और उसके फ़ौरन बाद सो जाते हैं। तो और फिर उठते हैं वो कभी ज़ोहर में, कोई जो है वो जिसका नहीं कोई काम होता तो वो शाम में जाके भी उठता है। तो ये लेकिन जो है ना गलत है। इसका सही तरीका ये है कि अगर आप रात को जो है ना वो तरावी के फ़ौरन बाद सो जाएं और आप सुबह तहज्जुद के वक्त में उठ जाएं, तो वो वक्त भी बहुत ही फजीलत वाला वक्त है। सहरी भी उस वक्त में करनी है आपको। और उस वक्त में जो है वो यानी दुआ की कबूलियत का वक्त होता है वो। और उसके बाद अगर आप जो है वो सहरी करने के बाद आप इशराक तक जाग लें, यानी ये बहुत ही अहम बात है कि अगर सहरी करते ही ना सोया जाए तो आपने जो जितना कुछ खाया है सहरी में वो आपके जिस्म में हज़म हो जाता है। और अगर आप फ़ौरन सो जाते हैं तो फिर आपका हाजमा सही काम नहीं करता और फिर वो खाना आपका ज़ाया हो जाता है। आप यानी तो समझें कि ज़ोहर तक पेट खाली हो जाता है। अच्छा। और अगर उस वक्त आप जाग लें थोड़ा सा, तकरीबन 1-2 घंटा आप सहरी के बाद जाग लें और फिर आप सोएं, तो अगर आप 1 घंटा भी सो लेंगे ना तो आपके लिए काफ़ी होगा। और उसके बाद आप ज़ोहर में बस कैलूला कर लें तो आप पूरा दिन अपना काम कर सकते हैं। चलें इस पे मज़ीद बात करते हैं। असां गॾु नात ख़्वान हिकिड़ो साथी हिन वक़्तु असांखे जॉइन बि करे चुको आहे, मोहम्मद हसन सिद्दीकी साहिबु। उनखे भली कार चऊं था। सर बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो अॻु में ई असां वटि वेठल आहे जावेद अहमद सुमरू साहिबु। सो जावेद साहिबु तव्हां हिकिड़ी नात ॿुधायो त पोइ वरी संगत खे वरी पोइ था ॿुधूं, अॻो पोइ तव्हांखे माना उकलायूं त पोइ वरी हेॾे वरी हथु मिलायूं। छा ख़्यालु आहे तव्हांजो? बिस्मिल्लाह जी बिस्मिल्लाह। सल्ले अला हबीबिना सल्ले अला मुहम्मदिन। अहिड़ो कुर्ब
कयई जो अंदर ठारे विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई ओ मुंहिंजा मिठड़ा मुहम्मद ओ मुंहिंजा मिठड़ा मुहम्मद बेड़ो तारे विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई लाइक लखई थोरा तुंहिंजा अरबी सगोरा लाइक लखई थोरा तुंहिंजा अरबी सगोरा ओ पंहिंजे रहम जो मींहुं साईं पंहिंजे रहम जो मींहुं सब ते हार विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई बगुण बाझ अवां जी को जन किनड़न ते बगुण बाझ अवां जी को जन किनड़न ते ओ मेटे मुहब मदायूं साईं मेटे मुहब मदायूं आका उजारे विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई तुंहिंजो करम न थे हाँ कंहिंजी दुआ न अघे हाँ तुंहिंजो करम न थे हाँ कंहिंजी दुआ न अघे हाँ ओ कंहिंजे दर ते वञूं हाँ साईं कंहिंजे दर ते वञूं हाँ गमड़ा तार विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई जन भी जाते सॼो थई तन खे की न छॾियो थई जन भी जाते सॼो थई तन खे की न छॾियो थई ओ बाक़ी दुश्मन जे लाइ साईं बाक़ी दुश्मन जे लाइ हाँ डार विधई अहिड़ो कुर्ब कयई जो अंदर ठारे विधई घोरियां शो न सिर घर आजिज़ गुलाम उमर घोरियां शो न सिर घर आजिज़ गुलाम उमर ओ जन खे नात नबी साईं ओ जन खे नात नबी साईं तोहफ़ो ॾियारे विधई मुंहिंजा मदीने वारा तोखे पार तया मुंहिंजा मदीने वारा तोखे पार तया ॾाढो सुहिणो साईं ॾाढो सुहिणो अंदाज़ ऐं आवाज़ सो मोहम्मद हसन सिद्दीकी साहिब असां ॻाल्हाए उनजो बि आवाज़ सुर ॿुधूं भला साईं बिस्मिल्लाह वाह वाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मैं लब कुशा नहीं हूँ, मैं लब कुशा नहीं हूँ और महर इल्तिजा हूँ। मैं लब कुशा नहीं हूँ और महर इल्तिजा हूँ। मैं महफिले हरम के आदाब जानता
ہوں میں محفل حرم کے آداب جانتا ہوں میں لب کشا نہیں ہوں کوئی تو آنکھ والا گزرے گا اس طرف سے کوئی تو آنکھ والا گزرے گا اس طرف سے طیبہ کے راستے میں منتظر کھڑا ہوں طیبہ کے راستے میں منتظر کھڑا ہوں میں لب کشا نہیں ہوں اور مہر التجا ہوں میں محفل حرم کے آداب جانتا ہوں میں لب کشا نہیں ہوں سبحان اللہ سبحان اللہ اقبال مجھ کو اب بھی محسوس ہو رہا ہے اقبال مجھ کو اب بھی محسوس ہو رہا ہے کہ کعبے کے سامنے ہوں اور نعت پڑھ رہا ہوں کعبے کے سامنے ہوں اور نعت پڑھ رہا ہوں میں لب کشا نہیں ہوں اور مہر التجا ہوں میں محفل حرم کے آداب جانتا ہوں میں لب کشا نہیں ہوں سبحان اللہ سبحان اللہ جزاک اللہ हिते हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं हिन प्रोग्राम खे तव्हांजी ख़िदमत में करशी जामे श्री ठाहिण वारनि जे तावण सां पेश कयो पियो वञे शफ़क़ कुकिंग ऑयल वारा बि असां सहकारी आहिनि ब्रेक खां पोइ वरी नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां कुझु अदियूं जॉइन कंदियूं असांखे गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था हिन वक़्तु नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ असां ॿिनि अदियुनि हिन प्रोग्राम में असांखे जॉइन कयो आहे उन्हनि जो तारुफ़ तव्हां सां कराईंदो हलां अक्सा बतूल हिक जो नाम आहे ऐं ॿिए जो नाम आहे फ़ाइज़ा हसन सिद्दीकी इन्हनि ॿिन्ही खे थोरी देरि में पाण ॿुधंदासीं पर इन सां गॾो गॾु कुझु दीनी जेकी मामला हूंदा आहिनि या जिन सवालनि खे ज़हन में रखियूं वेठा हूंदा आहियूं सोचींदा आहियूं त को आलिम मिले को मुफ़क्किर मिले को मज़हबी स्कॉलर मिले त उन्हनि खां इन्हनि सवालनि जा जवाब वठूं सो अॼु मौक़ो बि आहे दस्तूर बि आहे असां सां अलामा नूर बि आहे सो उनखां जेकी असांजे ज़हन में सवाल रहिजी विया आहिनि उहे ज़रूरु पुछंदासीं अच्छा अलामा साहब मुझे ये बताएं कि सखी बंदा इबादतों में चाहे सुस्त भी हो तो क्या वो जन्नत में जाएगा सखावत उसकी भरपूर हो आपने बेहतरीन सवाल किया है देखें सबसे पहले जो कुरान पाक के जो नस हैं जी उस नस पे अमल किया जाएगा यानी कुरान पाक का हुक्म है नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जो है सुन्नत है जी उसके बाद इजमाए उम्मत है अगर वो फ़राइज़ को अदा करता है मिसाल के तौर पर फ़राइज़ जो है वो 5 है बुनी अल इस्लाम अला खम्सिन शहादती अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु
و اقام الصلاۃ و ایتاء الزکوٰۃ والحج و صوم رمضان. یہ 5 ارکان ہیں: نماز، روزہ، زکوٰۃ اور حج، اللہ اس کے رسول پر ایمان لانا. اور یہ اگر شرعی طور پر جو ہے فرائض پر عمل کرتا ہے، فرائض کے بعد اگر نبی پاک علیہ الصلاۃ والسلام نے جو تسلسل کے ساتھ جو عمل کیا، سنتوں پر عمل کرنے کے بعد اگر وہ سستی کا مظاہرہ کرتا ہے، کوئی سخی بندہ راتوں کو اٹھ کر قیام کرتا ہے، تہجد ادا کرتا ہے، تلاوت قرآن پاک میں وہ رات گزارتا ہے، سستی کی وجہ سے اگر وہ نہ کرے، تہجد میں اگر تسلسل پیدا نہ کرے، مرضی ہے جب چاہیں وہ ادا کر رہا ہے، تو اگر وہ اس میں سستی کا مظاہرہ کرتا ہے، جیسے عام لوگوں کے لیے جو ہے گناہ نہیں ہے، تو ایسے سخی بندوں کے لیے بھی گناہ نہیں ہے. اگر وہ کثرت کے ساتھ جو ہے تہجد کی نماز ادا کر رہا ہے، تلاوت قرآن کر رہا ہے، یہ اس کے لیے بڑی بات ہے. وکیل کتنی بھی عبادتیں کرے، بالکل کیا بھی کرے، لیکن وہ اس کا جو درجہ ہے وہ اتنا بلند نہیں ہے. بالکل بالکل سخی کا کوئی درجہ بلند قرار دیا گیا ہے کہ بھئی سخاوت کریں گے تو آسانی پیدا ہوگی. سخاوت ویسے ہی کم ہو گئی ہمارے یہاں. دیکھیے نا، میں ایک چھوٹے سے واقعہ کی طرف آپ کو لے جاؤں. ایک حضرت فرید الدین گنج شکر رحمۃ اللہ تعالیٰ علیہ کے دربار میں نا حضرت صابر کلیری رحمۃ اللہ تعالیٰ علیہ کو لے کر آئے پرورش کی اور تربیت کے لیے. تو ان کے والدہ نے کہا اس بچی کی آپ تربیت کریں. تو والدہ تو چلی گئی. 12 عرصے کے بعد جو ہے وہاں بچے کو دیکھنے کے لیے آئے تو بچہ بالکل کانٹا بن گیا تھا، سوکھ گیا، بالکل جو ہے کمزور ہو گیا تھا. تو جاتے جاتے والدہ نے کہا تھا بابا فرید کی بارگاہ میں، کہا کہ میری جو بیٹا ہے وہ ذرا شرمندہ ہے، وہ مانگ کر کچھ نہیں کہا تھا، ذرا خیال کرنا. تو انہوں نے جو باورچی خانہ لنگر خانے کی جو چابی کا جو گچا تھا نا ان کے حوالے کر دیا. اس نیت سے حوالے کیا اگر جو مرضی ہے کھائے پیے مجھ کرے. وہ چلے گئے. اس کے بعد 12 سال کے بعد جب واپس لوٹی تو پھر وہ کمزور تھا. تو انہوں نے پوچھا کہ میرے بچے کے ساتھ آپ نے اچھی تربیت نہیں کی، یہ کیا آپ فقیر کے دربار میں اس طریقے سے بھی یہ حال ہوتا ہے؟ میں نے بھی تو اس طریقے سے نہیں سوچا. تو انہوں نے کہا تھا آپ اس بچے سے پوچھے تو صحیح، لنگر خانے کے جو چابیاں ہیں سارے جو ہیں کنجیاں تو ان کو دے دی گئی تھی، تو انہوں نے کھایا پیا کیوں نہیں ہے، ان سے پوچھو. تو بچے نے کہا کہ مجھے تو چابیاں جو سارے لنگر خانے کے جو بھی ہیں کنجیاں مجھے دی گئی تھی، لیکن مجھے تو حکم نہیں دیا تھا کہ اپنی مرضی سے اختیار سے کھایا پیا کرو. تو یہ خاص بندے ہیں، یہ اللہ والے ہیں کہ اگر عام جو ہے نا معاشرے کے اندر ایسے بندے بھی ہوتے تو ہم جو ہے نا چابی ہمیں دی ہے تو بلا یہ خاص لوگ جو ہے کیا کہنے، لیکن وہ بغیر حکم کے نہیں کرتے کچھ بھی. چلیں جی، نعت رسول مقبول طرف ودوں تھا. فائزہ حسن صدیقی صاحبہ کی گزارش کیوں تھا تنات بحضور سرور کونین صلی اللہ علیہ وآلہ وسلم بدانی سعادت مانے. جی بیٹا. صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیک یا حبیب اللہ. لجپال نبی میرے درداں دی دوا دینا. لجپال نبی میرے درداں دی دوا دینا. جدو وقت نزا آئے دامن دی ہوا دینا. جدو وقت نزا آئے دامن دی ہوا دینا. میں نعت تیری پڑھنا، میں ذکر تیرا کرنا. میں نعت
حال نبی میرے دردادی دوا دینا آقا تیری محفل وچ جھولیاں بچھا بیٹھے اور آقا تیری محفل وچ جھولیاں بچھا بیٹھے لج رکھ لئی ولج پالا لج رکھ لئی ولج پالا دینا اٹھا دینا لج رکھ لئی ولج پالا دینا اٹھا دینا جدو وقت نزا آئے دامن دے ہوا دینا جدو وقت نزا آئے دامن دے ہوا دینا. سبحان اللہ سبحان اللہ. بہت ہی اچھا جی. یہ شارٹ کمرشل بریک جو ٹائم تھی ہے اساں سان گڈ رہے جو ان پروگرام کے تائیں پہنچانے میں کرشی جامع شری ٹھاہण وارا اساں سہکاری آहिनि شفق کوکنگ آئل وارن جو تعاون ہے. ॾिसंदा रहिजो. सलाम रमज़ान. सलाम रमज़ान में एक भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था इन प्रोग्राम खे तव्हांजी साहतुनि समातुनि ताईं पहुचाइण में करशी जामे श्री वारा असां सां सहकार कंदा आहिनि. शफ़क़ कुकिंग आयल वारनि जो पंहिंजो ताउन आहे. असां सां गॾु मौज़ूद महिमान वेठा आहिनि. उन्हनि सां कचरियूं सुठो कंटिन्यू रखूं था. अल्लामा नूर साहिब खां वेंदे वेंदे हिकिड़ो कम जो सुवाल कयूं था. अल्लामा साहब हम जो अफ्तारी के टाइम पे दुआ करते हैं अल्लाहुम्मा इन्नी लक सुम्तु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तर, तो ये क्या कुछ खाने के बाद पढ़नी चाहिए दुआ या उससे पहले की दुआ है? ये थोड़ा सा क्लियर बता दें. सही है, आपने सवाल किया. ज़ाहिर है ये हर काम शुरू करने से आगाज़ से पहले दुआ पढ़ी जाती है. अच्छा. मिसाल के तौर बाज़ उलमा इकराम आप कहते हैं पानी कि बाद में पढ़ी जाए क्योंकि उसका जो मफ़हूम है ना वो बाद में पढ़ने वाला है कि भाई आप अल्लाह ताला अब जो फरमा रहे हैं वही मैं अर्ज़ कर रहा हूँ. जी मिसाल के तौर पर जितनी भी दुआएं हैं जी आप मिसाल के तौर पर पानी पीने से लेकर हर चीज़ की जो दुआ आप देख लें. पानी पीते हैं, मस्जिद में दाखिल होते हैं, सोते हैं, वॉशरूम में जाते हैं, कपड़े पहनते हैं, हर चीज़ करने से पहले दुआ पहले पढ़ी जाती है. तो इफ्तारी करने से पहले दुआ करके अच्छा जो अल्लाह की बारगाह में सुपुर्द किया जाता है मौला सही जो है सुबह सादिक से लेकर ग़ुरूब आफ्ताब तक यानी शाम तक सही भूखे और प्यासे की शिद्दत काट कर तेरी रज़ा के लिए सही मैंने ये जो दुआ पढ़ी अल्लाहुम्मा लका सुम्तु व बिका आमनतु व अलैका तवक्कलतु, तो उस वक्त जो दुआ मांगी जाए इफ्तारी के वक्त जी यानी इफ्तारी करने से पहले जो दुआ मांगी जाए अल्लाह ताला उस दुआ को रद्द नहीं सही फरमाता. सही. तो अच्छा ज़ाहिर है यही कहते हैं सहरी के लिए भी यही कहते हैं कि सहरी के टाइम पे जो भी दुआ मांगे कबूल हो जाती है. कबूल होती हैं बिल्कुल. अच्छा. हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने खुद फरमाया कि सहरी के टाइम में भी दुआ किया करें और उसके बाद इफ्तारी के टाइम में भी दुआ करें. दुआ रद्द नहीं होती. सही सही. तो उसमें बरकतें इससे भी तो अल्लाह पाक कबूल करने वाला है. कबूल लेकिन करना है. कोई अच्छी ऐसा घड़ियां हैं दुआ कबूल होने वाली तो बता दें. बिल्कुल. ये जैसे इफ्तारी बहुत के सारे वक्त सुनते हैं कि भाई सफ़र में दुआ कीजिए, बीमार ख़ास से दुआ तौर पर करवाइए. ये हाँ? जो रोज़ादार हैं ख़ास अच्छा. तौर पर रोज़ादार हैं जो इफ्तारी के वक्त जो दुआ मांगते हैं जी ये ख़ास तौर पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है. सरकार ने फरमाया इस इफ्तारी के वक्त में कोई दुआ रद्द नहीं होती. अच्छा हाँ, इसमें अल्लाह ताला का ख़ास दीदार भी होता है सुभान अल्लाह और मुलाकात का भी रब ताला ने वादा किया है. सुभान हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का इरशाद है ना कि हर इंसान का हर अमल उसके लिए है और रोज़ा मेरे लिए है. सही सही. और ख़ुद हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया कि मैं जो है अल्लाह का फरमान है कि रोज़े का अजर मैं जज़ा खुद दूंगा. खुद सही बात. दूंगा. सुभान अल्लाह. क्या तो आप अंदाज़ा करें तो इसमें रोज़ादार तो अल्लाह ताला का ख़ास इनाम व इकराम का मुस्तहिक है. तो रोज़ा हो या इफ्तारी हो सहरी हो तो उससे कबल जो है दुआ मांगनी चाहिए.
سبحان اللہ سبحان اللہ، بہت ہی اچھی بات کہی سر آپ نے. سو بہت شکریہ آپ ہمارے پروگرام تشریف لائے. ڈاکٹر صاحب آپ کا بہت شکریہ آپ پروگرام تشریف لائے. ऐं नाते रसूल मक़बूल ते वञण खां अॻु में असां तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन प्रोग्राम खे तव्हांजी साथ उन समात उन पहुचाइण में असां सां सहकार फरमायो आहे करशी जामे श्री ठाहिण वारनि. करशी जामे श्री ॾाढो ज़बरदस्त मिठो भलो शरबत आहे. आउं बि वॾे शौक़ सां पीअंदो आहियां करशी जामे श्री. यकीन तव्हां बि शौक़ सां पीअंदा हूंदव. नंढनि ॿारनि जो बि पसंदीदा शरबत आहे, वॾनि जो बि पसंदीदा शरबत आहे. आउं नथो सम्झां त पाकिस्तान में कोई बि अहिड़ो माण्हू हुजे जंहिं इहो चयो हुजे त मूं करशी जामे श्री कॾहिं न आहे पीतो. सभिनी पीतो आहे. करशी जामे श्री ॾाढो ज़बरदस्त एनर्जी ॾींदड़ मशरूब आहे. करशी जामे श्री जा ॿ फ्लेवर मार्केट में तमामु घणा मक़बूल आहिनि. हिकिड़ो ॻाढ़ो शरबत ऐं ॿियो साओ शरबत. साओ शरबत जंहिंखे इलायचीन चयो वञे थो ऐं उहो इलायचीन जे नाले सां ई तव्हांखे मिलंदो. ऐं गॾो गॾु ॻाढ़ो शरबत, ॿई शरबत ॾाढा कम वारा शरबत आहिनि. तव्हां लस्सी में मिलाए करशी जामे श्री पी सघो था, खीर में मिलाए पी सघो था, कस्टर्ड जे मथां लॻाए कस्टर्ड खाई सघो था, फालूदे जे मथां लॻाए सघो था, या वरी जेकॾहिं फ्रूट चाट ठाहियो था या कुझु शेक ठाहियो था तंहिं हूंदे बि तव्हां जेकॾहिं करशी जामे श्री जो उनखे इस्तेमालु कंदो वापराईंदो त करशी जामे श्री जो ज़ाइक़ो तव्हांखे मुनफ़रिद नज़र ईंदो. मौसम बहार में हिन वक़्तु रमज़ान मुबारक असांजो महिमान थी आयो आहे ऐं मौसम बहार चवंदा आहिनि त न गर्मी न सर्दी, इन विच में वरी करशी जामे श्री या ईअं थधियूं शयूं पीअण जो या खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे. करशी जामे श्री पीओ, पंहिंजो पाण खे थोरी तवानाई ॾियो ऐं जेका सुस्ती आहे, जेका ईअं खणी चऊं त तबियत में नासाज़ी आहे, उहा करशी जामे श्री जो हिकिड़ो गिलास पीअण सां तव्हांजी सिहत में ॾाढो मज़ो अची वेंदो. दस्तरख़्वान जी रौनक हूंदो आहे करशी जामे श्री. अफ़्तार हुजे या सहर हुजे, करशी जामे श्री जो इतमामु ज़रूरु कयो. करशी जामे श्री जो स्लोगन आहे करशी जामे श्री सभु पीते हैं. ख़ासि तौर ते करशी जामे श्री जेका सुठी ॻाल्हि आहे उहा इहा आहे त करशी जामे श्री में पाणीअ जो हिकिड़ो फुड़ो बि मिलायल नाहे. माना ख़ालिस अर्क सां तयारु थियल शइ आहे, यकीनन सिहत लाइ भली हूंदी. करशी जामे श्री टेस्टिंग ऐं चैकिंग जे मरहलनि मां गुज़री मार्केट में पोइ लाथी वेंदी आहे, पोइ आंदी वेंदी आहे, तव्हांजे हथनि ताईं पहुचंदी आहे. 265 भेरा चेक कयो वेंदो आहे ऐं टेस्ट कयो वेंदो आहे. उनखां पोइ मार्केट में करशी जामे श्री मुयसरु हूंदो आहे. 276 भेरा जेको शुगर फ्री जेका बॉटल आहे उनखे टेस्ट कयो वेंदो आहे, चेक कयो वेंदो आहे, उनखां पोइ मार्केट में आंदो वेंदो आहे. करशी जामे श्री पीओ, भरपूर ज़िंदगी तव्हां जियो. इन खां सवाइ जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां में उहो मज़ो न आहे, तबियत नासाज़ आहे, मिसाल तौरु तव्हांखे खंघि आहे, ज़ुकाम आहे, नज़लू आहे, त पोइ करशी जो जोर जोशांदो मार्केट में मौजूदु आहे. इबादतुनि में खलल पवणु न ॾियो, इबादतुनि खे कंटिन्यू रखो ऐं करशी जोर जोशांदो ज़रूरु वापरायो. चांहि में मिलाए पीअंदो, ज़ाइक़ो बि ठहंदो ऐं चांहि बि ॾाढी भली ठहंदी. फ्लेवर हुन जा खोड़ सारा मार्केट में आहिनि. चॉकलेट फ्लेवर ॿारनि जे लाइ आहे, ॿिया फ्लेवर वॾनि जे लाइ आहिनि. करशी जोर जोशांदे जो बि इस्तेमालु कयो, पंहिंजो पाण खे फिटफाट रखो ऐं इबादतुनि खे कंटिन्यू रखो. करशी जामे श्री यकीनन तव्हांजे लाइ, असांजे लाइ, सभिनी जे लाइ सिहत लाइ सुठो आहे. सिहत जे मामले में खोड़ सारा माण्हू वरी गिह ऐं कुकिंग ऑइल जे मामले में बि थोरा परेशान नज़र ईंदा आहिनि त यार कुकिंग ऑइल कहिड़ो हुजे जंहिंसां पाण खे सुठी जेकॾहिं ख़ुशबू बि मिले, सुठो जेकॾहिं पंहिंजी सिहत में बि कारामद हुजे. उनजे लाइ आउं तव्हांखे रिकमेंड कयां थो हिन वक़्तु मार्केट में मौजूदु आहे शफ़क़ कुकिंग ऑइल. शफ़क़ कुकिंग ऑइल वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन इंटरनेशनल फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ तयारु कयो वियो आहे ऐं हीउ जेको आहे कुकिंग ऑइल मार्केट में हिन वक़्तु सभिनी स्टोर्स ते तव्हांखे मिलंदो. नाम यादि रखी छॾियो, शफ़क़ कुकिंग ऑइल. शफ़क़ कुकिंग ऑइल मार्केट में लॉन्च थी वियो आहे ऐं हिन में जेकी ख़ासियतूं आहिनि उहे तव्हांखे ॿुधायां थो. हिन में विटामिन ए आहे, डी आहे ऐं ई आहे ऐं गॾो गॾु कोलेस्ट्रोल ऐं ट्रांस खां फ्री आहे ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधायां त ओमेगा 3 ऐं उन सां गॾो गॾु 6 ॿियूं खूबियूं बि आहिनि ऐं हेक खां पाक आहे. शफ़क़ कुकिंग ऑइल ॾाढो ज़बरदस्त कुकिंग ऑइल आहे. तव्हां हिन में उफराटा ठाहे सघो था, तव्हां रधु बचाव करे सघो था, तव्हांजी सिहत जे लाइ ख़राबु न आहे. माना कोलेस्ट्रोल जो माण्हू खे भउ थींदो आहे, के माण्हू सोचींदा आहिनि त ईअं न थिए जो वरी इहे सफ़ा ईअं ॾिसण जहिड़ा ई न हुजूं, थुल्हा मोटा थी वञूं. हीअ कुकिंग ऑइल तव्हांखे कंट्रोल में रखे थो ऐं WHO फूड सेफ्टी स्टैंडर्ड्स जे मुताबिक़ बि आहे ऐं गॾो गॾु गुड फॉर हेल्थी लाइफ स्टाइल जेकॾहिं रखणु चाहियो था त पोइ हेल्दी लाइफ स्टाइल जे लाइ तव्हांजो ॾाढो ज़बरदस्त आहे. शफ़क़ कुकिंग ऑइल मार्केट में नाम वठी वठो. जेकॾहिं अॼु तव्हांखे को सौदो वठिणो आहे इफ़्तारी खां पोइ ऐं कुकिंग ऑइल किथे ॿियो कुझु लिखियलु आहे त पोइ उनखे तव्हां कयो कट ऐं पोइ शफ़क़ वठो. बाबा शफ़क़ कुकिंग ऑइल मार्केट में मौजूदु आहे, तव्हां वठो ऐं पंहिंजी सुठी ज़िंदगीअ जो आगाज़ कयो. शफ़क़ वारनि जो स्लोगन बि इहो आहे त आगाज़ नए सुबुह जो जेको थिए थो न, आगाज़ नई सुबुह का, नई सुबुह जो आगाज़ कयो शफ़क़ कुकिंग ऑइल सां गॾु. शफ़क़ कुकिंग ऑइल मार्केट में मौजूदु आहे, वठी वठो. हिते इरशाद जागीरानी तव्हां खां मोकिलाए थो. अॼोको प्रोग्राम सलाम रमज़ान पंहिंजी पुॼाणीअ ते पहुतो. अलाह पाक नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुनि ते तव्हां असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए. व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन. आख़िर में नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ आउं गुज़ारिश कयां थो अक्सा बतूल खे. जी बाबा.
कर दो करम मौला कर दो करम हम पे करम अल्लाह हम पे करम बिखरे हुए शर्मसार हैं हम रहमत के तलबगार हैं हम वास्ता नबी का मौला रख लो बरम कर दो करम मौला कर दो करम हम पे करम अल्लाह हम पे करम देने वाला तू बड़ा है हम तुझी से मांगते हैं करता है तू ही अता कर दो करम मौला कर दो करम हम पे करम अल्लाह हम पे करम तू खालिक के दो जहाँ है ज़र्रे ज़र्रे से आया है तेरी ही हम दो सना रब्बे कायनात तू है रब्बे मौजज़ात तू है बंदों पे तू मेहरबान बिखरे हुए शर्मसार हैं हम रहमत के तलबगार हैं हम वास्ता नबी का मौला रख लो बरम कर दो करम मौला कर दो करम हम पे करम अल्लाह हम पे करम सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।